नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे गंबट खां ख़बर ॾींदा हलूं त गंबट जे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि अबन वाह, शेख चौक, भिटाई चौक, कॉलेज रोड ते म्यूनसिपल कमेटी चेयरमैन ख़ालिद शेख, SDM असलान सलीम, मुख्तियारकार सलाउद्दीन घुमरो जी अॻवानी में हद दख़िल ऑपरेशन करे दुकान जा धिका, संदल, रेड़ा ऐं दुकान जा छपरा ढाहे पट करे छॾिया आहिनि। वापारियुनि पौरियतनि दाहूं कयूं। इन मौक़े ते म्यूनसिपल कमेटी चेयरमैन ख़ालिद शेख, SDM असलान सलीम ऐं मुख्तियारकार सलाउद्दीन घुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अदालती हुकुम ते अमल कंदे शहर में गैर क़ानूनी कयल हद दख़िल ऐं कब्ज़ा इंतज़ामिया सां गॾिजी रोड रस्तनि खे आवाम जी अच वञ ऐं साफ़ सुथरो लाइ अदालती हुकुम ते अमल कंदे कार्रवाई कई आहे। अक्सर हद दख़िल ऐं रोडनि ते कब्ज़नि जे करे आम शहरी, स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं अस्पताल वेंदड़ मरीज़नि खे रोडनि ते ट्रैफ़िक जाम थियण करे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।